अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्न बत्श रब्बिका लशदीद। सदक़ अल्लाहुल अज़ीम। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। सदक़ल्लाहुल अज़ीम। क़ालन नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। नबी साईं जे मथां ईमानी जज़्बे सां बुलंद आवाज़ सां सलवात शरीफ करो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहल बैतिहि व बारिक व सल्लिम व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबिया वल मुरसलीन वाला आलिहिम व अस्हाबिहिम व ज़ुर्रिय्यतिहिम व अहल बैतिहिम अजमईन। अज ये महफिल मजलिस सीरतुन नबी कॉन्फ्रेंस सीरतुन नबी जी आ तो तहां साम्हूं वक्त मुख्तसर आ। तहां साम्हूं चंद वक्त जे लाइ कुछ मुख्तसर तहां खे कुछ ॻाल्हियूं ॿुधाईंदसि। अल्लाह सां दुआ त मूंखे सही सही सम्झाइण जी तौफ़ीक़ ऐं उन खां बाद में तव्हां ई मूंखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह सही कुरान मजीद में फरमायो ओ फरमाइन बतश रब्बिका लशदीद। ओ अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद में फरमायो अल्लाह जी पकड़ सख्ता। अल्लाह जी पकड़ सख्ता। मेहरबानी करे मां जलसन में ये चवंदो आहियां त मेहरबानी करे नेक थी वञो, अल्लाह खे राज़ी कयो। अल्लाह जी पकड़ सख्ता। उन जी पकड़ खां कोई भी बची न सकंदो। अल्लाह तबारक व तआला इन बतश रब्बिका लशदीद। अल्लाह साईं दुआ है अल्लाह साईं असां अल्लाह साईं जी पकड़ खां बचूं, असां नेक अमल कयूं, अल्लाह तबारक व तआला के राज़ी कयूं। छो त हिन दुनिया जे अंदर असां रहण न आया आहियूं। हिन दुनिया जे अंदर असां ऐशो आराम करण आया आहियूं। हिन दुनिया में असां वमा खलक़तुल जिन्न वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह था चओ। ख़बर पए त माण्हू जाॻियल आहिनि या सुतल आहिनि। अल्लाह तबारक व तआला फरमायो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। हर एक नफ्स वारी शइ के हर एक साह वारी शइ के मौत जो मज़ो चखणो आहे। असां हिन दुनिया में मरण जे लाइ आया आहियूं। हिन दुनिया में असां अल्लाह खे राज़ी करण जे लाइ आया आहियूं। असां हिन दुनिया जे अंदर असां गुनाह करण जे लाइ न आया आहियूं। हिन दुनिया जे अंदर असां दुनिया जे कमनि जे लाइ न आया आहियूं। असां हिन दुनिया जे अंदर शादियूं करण आया आहियूं। असां हिन दुनिया जे अंदर कमाइण जे लाइ न आया आहियूं। अल्लाहु अकबर कबीरा।
अल्लाह सही कुरान मजीद में फरमायो ओ फरमाए वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। सुभान अल्लाह। अल्लाह सही फरमायो मां जिन्नन ऐं इंसानन खे ख़ास पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो आहे। छाते अल्लाह खे नाराज़ था कयूं, छाते असां भुलाए छॾियो आहे त अल्लाह तबारक व तआला असांखे पैदा कयो आहे, असांखे सूरे नबीअ जहिड़े इमामुल अंबिया जो उम्मती करे पैदा कयईं। कहिड़ो नबी? वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। जेको मुसलमाननि जे लाइ त न, काफ़िरनि जे लाइ त न, बल्कि काफ़िरनि जे लाइ बि मुसलमाननि जे लाइ बि, चाहे मुसलमान हुजे गैर मुस्लिम हुजे, सॼे ॿिन्ही जहाननि सभी 18 मख़लूक जा लाइ रहमत थी आयो आहे। असां हिन दुनिया जे अंदर आया, हिन दुनिया जे अंदर असां शादी कंदा आहियूं, असां कमाइण इबादत कर, असां अल्लाह तबारक व तआला खे राज़ी कयूं। जॾहिं असां हिन दुनिया जे अंदर वञूं, हिन दुनिया मां लाॾो करे वञूं, वफ़ात करे वञूं, जॾहिं असांजे लाइ बि इहे लफ़्ज़ चइबा इन्ना लिल्लाहि